अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो जमालू वेठो आहे, हेॾो कमालू वेठो आहे। हे ॿई भाइर आहिनि ऐं हे चवनि था त मां मशकूरु आहियां, हे चए थो मां मशकूरु आहियां। अचो त ॾिसो त हे जेको चर्चा ज़्यादा हाणे थो त उहो ई KTN में वेंदो। साईं बिस्मिल्लाह कयो साईं, तव्हां ॾिसूं साईं। मां मशकूरु आहियां, ठोड़ो हाणे मशकूरु आहे। ए मांडो ॾिस, ए मौत जो कुएं को खतड़ो भॼी आयो आहे। ए वरी मशकूरु आहे। ए ॾिस ठोड़ो ॾण वांगण ते रोड ते वांगण पियो आहे। हिन जो बूथ ॾिस, वावली रंगो, वांगण बूथियो, टमाटे बूथियो, ईअं अथसि मूं ॼण इस्लाम क़बूल न कयो अथई। मुच्छा ॾिस ॾण पेटी भर पिया आहिनि। किल उस्ताद किल तूं बि। हाँ अबा तारा ॾिसेसि, तारा ॼण गप में चिता पूरियल आहिनि। ठोड़ ॾिसेसि ठोड़ ॼण रोड ते ईंदाड़ो फसी पियो आहे। अब कन ॾिसेसि कन ॼण मसीत जा लऊड आहिनि। दंद ॾिसेसि ॼण कुतो इसरादो कई वञे। बीहण में किली वठा। एरे खिले ईअं तो ॼण बगल में फुरड़ियूं निकितियूं अथसि। बीबी मां किली वठा। उस्ताद उस्ताद नक जे अंदर सच में कुल्फी पई। उस्ताद हाणे फैसलो दस माजा चर्चा भला या इनी जा। अब आखिरी चर्चो अड़ाई। हां न हां बाबा पिया तो भाई। हां अबा वेठो ईअं ॼण भित ते भोलू वेठो आहे। बीबी मां भी खिली वठां। अरे मुच्छा जे अंदर टिंडड़ वेठो तो बात थे। उस्ताद हाणे फैसलो कर ॾिसो। हां दंद ईअं अथसि ॼण ग़रीब जे घर के खाटर लगी आहे। बीबी मां खिली वठां।